सुप्रीम कोर्ट पारा वरतो वियो आहे। अहम खबर आहे अवां खे ॿुधाईंदा हलूं। सुप्रीम कोर्ट क़ौमी असेंबली टोड़ण जो नोटिस वठी छॾियो आहे। मामले खे ॾिसण लाइ स्पेशल बेंच पिण जोड़ियो वियो आहे। अहम खबर आहे अवां ताईं पहुचायूं पिया। सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वठी छॾियो आहे, जंहिं ते सुप्रीम कोर्ट जो स्पेशल बेंच भी कायम कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट क़ौमी असेंबली टोड़ण जो नोटिस वठी छॾियो आहे ऐं सुप्रीम कोर्ट इन मामले खे ॾिसण जे लाइ स्पेशल बेंच कायम कयो आहे। कुछ देर अॻु अपोजिशन पारां इहो फ़ैसिलो कयो वियो त हू सुप्रीम कोर्ट वेंदा। सॼे मुल्क जा कानूनी माहिर इन फ़ैसिले खे गैर कानूनी करार ॾेई रहिया हुआ। स्पीकर जी रूलिंग ते आर्टिकल 6 जो मुतालबो थी रहियो हो। वज़ीर आज़म इमरान खान ऐं सदर जी तजवीज़ तस्लीम करण ते आर्टिकल 6 जो मुतालबो थी रहियो हो। हिन वक़्तु अहम ख़बर इहा आहे त सुप्रीम कोर्ट क़ौमी असेंबली टोड़ण जो नोटिस वठी छॾियो आहे। मामले खे ॾिसण लाइ स्पेशल बेंच कायम कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वरितो आहे। अवां खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त इन खां अॻु बि ॿ भेरा सुप्रीम कोर्ट इन क़िस्म जो नोटिस वरितो हो, जंहिंखां पोइ असेंबली जी जेका मुदत आहे उहा पूरी थी हुई ऐं अगरि सुप्रीम कोर्ट इन ते को फ़ैसिलो ॾिए थी त असेंबली पंहिंजी मुदत पूरी कंदी। उन खां पोइ वज़ीर आज़म जे लाइ बाज़ाब्ता तौर ते वोटिंग थी सघे थी। इन जो ऑप्शन हिन वक़्त ताईं मौजूदु आहे। जेको हुकूमत पारां अॼु फ़ैसिलो कयो वियो हो उन ते सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वरितो आहे ऐं मामले खे ॾिसण जे लाइ स्पेशल बेंच कायम कयो वियो आहे। ही इंतहाई अहम ख़बर आहे इन सॼी सूरत हाल में। अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधायूं पिया। कुछ देर अॻु क़ौमी असेंबली जो इजलास थियो। उन क़ौमी असेंबली जे इजलास दौरान फवाद चौधरी पारां आर्टिकल 5 तहत बेतमादी रिथ खे रद्द करण जो चयो वियो, जंहिंखां पोइ डिप्टी स्पीकर इन क़िस्म जी रूलिंग ॾिनी। क़ौमी असेंबली जे इजलास दौरान उन रिथ खे रद्द कयो वियो। वज़ीर आज़म इमरान खान जो रिकॉर्डेड इंटरव्यू उन बाद साम्हूं आयो।